रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व नुरीदु अन नमुन्ना अलल लज़ीना इस्तुज़इफ़ू फ़िल अर्ज़ि व नजअलहुम अइम्मतन व नजअलहुमुल वारिसीन व नुमक्किन लहुम फ़िल अर्ज़ि व नुरिय फ़िरऔन व हामान व जुनूदहुमा मिनहुम मा कानू यहज़रून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरादरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरों दोस्तों ए बुज़ुर्गों, अल्लाह रब्बुल आलमीन जा करोड़ा एहसानात या रब साईं तवां असां खे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मावा जाॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सिपारो 20 सूरत जो नालो सूरतुल क़सस। उन मजा 2 आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब ताला मूंखे इन क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व ताला इंसान जे मथां 2 क़िस्मनि जूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह ताला इंसान खे अता फ़रमायूं आहिनि। उन मां हिकिड़ी नेमत ज़ाहिरी आहे, ॿी नेमत बातिनी आहे। हिकिड़ी नेमत ज़ाहिरी आहे, ॿी नेमत पोशीदा आहे। ज़ाहिरी नेमत भी इंसान जी ज़रूरत आहे, बातिनी नेमत भी इंसान जी ज़रूरत आहे। ज़ाहिरी नेमत जो ताल्लुक़ इंसान जे ज़ाहिरी जिस्म सां आहे, बातिनी ऐं पोशीदा नेमत जो ताल्लुक़ इंसान जे रूह सां आहे। इंसान खे अल्लाह तबारक व ताला जेके ज़ाहिरी ऐं मादी नेमतूं अता फ़रमायूं आहिनि, जीअं इंसान जे लाइ ग़िज़ा जो मसलो आहे, बहितरीन लिबास जो मसलो आहे, बेहतरीन जाय जो मसलो आहे, वग़ैरह वग़ैरह।
या जाइ आहे, ज़मीन आहे, बंगलो आहे, ये मुआमलात ऐं मसाइल जंहिंजो ज़ाहिर सां ताल्लुक़ आहे, इहे नेमतूं बि अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां आहिनि, इन जो ताल्लुक़ ज़ाहिर सां आहे। उन खां अलावा पोशीदा नेमतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला इंसान खे अता फ़रमायूं आहिनि, जंहिंजो ताल्लुक़ रूह सां आहे, जीअं इल्मु आहे, अख़लाक़ आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे, वग़ैरह वग़ैरह। इहे सभु पोशीदा नेमतूं आहिनि, रूहानी नेमतूं आहिनि। जीअं इंसान खे ज़ाहिरी नेमतुनि जी ज़रूरत आहे, तीअं इंसान खे इन पोशीदा नेमतुनि जी बि ज़रूरत आहे। हाणे जेका ज़ाहिरी नेमत आहे उन जी इंतिहा किथे आहे, जेका मादी नेमत ऐं पोशीदा नेमत आहे उन जी इंतिहा किथे आहे, इन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। जेका ज़ाहिरी नेमत आहे माना सुठो कपिड़ो हुजे, गाॾी हुजे, बंगलो हुजे, जाइ हुजे, मकान हुजे, या जेके बि ज़ाहिर सां ताल्लुक़ रखण वारियूं इंसान खे ज़रूरियात ज़िंदगी जो जेके शयूं आहिनि, इन नेमत जी इंतिहा अची करे बादशाही जे मथां पहुचंदी आहे। जंहिं इंसान खे अल्लाह ताला बादशाही अता फ़रमाई आहे, कंहिं मुल्क जो बादशाह आहे, इहे सभु नेमतूं हिन जे हेठां आहिनि। हाणे इनखे लिबास जेको आहे उहो बि ऑटोमेटिक मिली वेंदो, या दुनिया जूं जेके ज़रूरत वारियूं शयूं आहिनि उहे सभु अची करे मिलंदियूं। त ज़ाहिरी जेका नेमत आहे उन जी इंतिहा अची करे बादशाही ते पहुती। जेका पोशीदा नेमत आहे, जंहिंखे रूहानी नेमत, जंहिंजो ताल्लुक़ इंसान जे रूह सां आहे, उन जी इंतिहा नुबूवत ते अची करे पहुचंदी आहे। जंहिंखे अल्लाह ताला नुबूवत अता फ़रमाईंदो आहे, जेको नबी अची करे हिन दुनिया जे अंदरि बणिजंदो आहे, उनखे अल्लाह साईं सभु नेमतूं अता फ़रमाईंदो आहे। इल्मु हुजे, अख़लाक़ हुजे, या वग़ैरह वग़ैरह जेके बि आहिनि, जंहिंजो ताल्लुक़ रूहानियत सां आहे। जेकॾहिं नुबूवत मिली वई त इहे सभु शयूं अची करे मिली वियूं। टे नंबर जो फ़र्क़ु इहा आहे, ज़ाहिरी जेका नेमत आहे, पोशीदा जेका नेमत आहे, उन ॿिन्ही जे दरमियान में हिकिड़ो वॾे में वॾो फ़र्क़ु आहे। जेका ज़ाहिरी नेमत आहे उहा इंसान जे मथां जेका हुकूमत कंदी आहे, उन जो ताल्लुक़ ज़ाहिरी इंसान जे जिस्म जे मथां आहे। जेका रूहानी नेमत आहे, अल्लाह साईं अता फ़रमाईंदो आहे, उन जो ताल्लुक़ इंसान जे दिलि सां आहे। इन जे करे जंहिंखे ज़ाहिरी नेमतूं हूंदियूं आहिनि, यानी जेकॾहिं हिकिड़ो दुनिया जे अंदरि गाॾी ऐं बंगलो आहे, ऐशो आराम जूं शयूं आहिनि, ज़मीन ऐं जाइदाद आहे, अरब ऐं खरबपती आहे, तव्हां ऐं असां उन जी इज़त कंदासीं, सिर्फ़ु हिकिड़ी ज़ाहिरी इज़त कंदासीं। जंहिंजो मिसाल दुनिया जे अंदरि तव्हां ऐं असांजे आॾो मौजूदु हूंदो आहे। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अरब ऐं खरबपती ईंदो, तव्हां ऐं असां उन जो ख़्यालु कंदासीं, पर जॾहिं हलियो वेंदो आहे, इहे साॻा माण्हू उनखे घटि वधि पिया ॻाल्हाईंदा आहिनि। माना दिलि में उन जी मोहबत कंहिं बि क़िस्म जी न हूंदी आहे, सिर्फ़ु ज़ाहिरी उन जी जेका आहे ॾिसी करे उन जी माण्हू इज़त कंदो आहे, दिली एतबार सां उन जी मोहबत न आहे। बाक़ी जेका रूहानी नेमत हूंदी आहे, यानी अंबिया या नबीअनि जा पोइ लॻ, जेके अंबिया जी ॻाल्हि खे मञे करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारीनि था, अंबिया जे हुकुमनि जे मुताबिक़ जेके ज़िंदगी गुज़ारीनि था, उन्हनि सां जेका मोहबत थींदी आहे उहा दिली मोहबत थींदी आहे। दिली मोहबत जो मिसाल ईअं आहे, जेकॾहिं उहे माण्हू हिन दुनिया जे अंदरि मौजूदु, तॾहिं बि हिन दिलि जे टुकड़े जे अंदरि उन्हनि जे लाइ मोहबत मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं उहे माण्हू हिन दुनिया खे छॾे वञनि, जेके अंबिया जा मुतबईन हूंदा आहिनि, पोइ बि हिन दिलि जे टुकड़े जे अंदरि उन्हनि सां मोहबत मौजूदु हूंदी आहे। त हिकिड़ी आहे ज़ाहिरी नेमत, ॿी आहे पोशीदा नेमत। जेका ज़ाहिरी नेमत आहे उन जो ताल्लुक़ ज़ाहिर सां आहे, जेका पोशीदा नेमत आहे उन जो ताल्लुक़ इंसान जे दिलि सां आहे। त इन जे करे तव्हां ऐं असां जेकॾहिं ॾिसूं, जेकॾहिं कंहिं अल्लाह वारे जो, कंहिं बुज़ुर्ग जो, कंहिं सालिह जो, कंहिं जेको आहे सो अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे कंहिं सहाबी जो नालो ईंदो आहे, त फ़ौरन इंसान जी जेका दिलि आहे उहा ताज़ीम करण जे लाइ अॻिते वधी करे ईंदी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो नारो आयो, फ़ौरन तव्हां ऐं असां जेके बि मुस्लमान आहियूं, जंहिं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे मथां कलमो पढ़ियो आहे, फ़ौरन चवंदो रज़ी अल्लाह ताला अन्हु। सोणे उमर जो नालो आयो, हर को माण्हू चवंदो रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत उस्मान जो नालो आयो, हर माण्हू चवंदो रज़ी अल्लाह ताला अन्हु। सोणे अली शेर ख़ुदा हज़रत अली साईं जो नालो आयो, हर माण्हू चवंदो रज़ी अल्लाह ताला अन्हु। इहा मोहबत क़ल्बी आहे, दुनिया जे अंदरि मौजूदु आहिनि, तॾहिं बि मोहबत मौजूदु आहे। हज़ार साल थी विया हिन दुनिया खे छॾे विया, तॾहिं बि हिन दिलि जे टुकड़े जे अंदरि उन्हनि जे लाइ मोहबत मौजूदु आहे। ज़ाहिरी नेमत जेका आहे उन जो ताल्लुक़ इंसान जे ज़ाहिर सां आहे, बातिनी नेमत जो ताल्लुक़ इंसान जे बातिन सां आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे